बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। आजिज़ी जंहिं बि इंसान वटि आहे उहो क़ीमती ख़ज़ानो आहे, छो जो आजिज़ीअ लाइ ईअं बि चयो आहे त आजिज़ी हिकमत आहे, यानी जेतिरो माण्हू जेतिरो आजिज़ आहे उन में ओतिरी हिकमत ऐं दानाई आहे। ऐं ॾिठो हूंदो त जेकॾहिं को माण्हू कंहिंजी हेठाई करे थो त उहा आजिज़ी न आहे, पर उहा ख़ुशामंद आहे, चमचागिरी आहे। आजिज़ी उन खे चयो वेंदो आहे त तव्हां ताक़त में हुजो, तव्हांखे सघ हुजे, तव्हांखे पोटेंसी हुजे, तव्हां सभु कुझु करे सघो, पर उन जे बावजूदि बि तव्हां रहमदिलीअ सां, प्यार सां, अहसास सां ऐं मुहबत सां हर माण्हूअ सां मिलो, उहा ई आजिज़ी आहे। ऐं उहा आजिज़ी अलाह साईं खे ॾाढी पसंदि आहे, छो जो जेकॾहिं को माण्हू आजिज़ न आहे त यकीननि हुन में तकबुर आहे। तकबुर हर गुनाह जी जड़ आहे। तकबुर लाइ ईअं बि चयो वियो आहे, जेकॾहिं माण्हूअ खे ज़रे बराबरि बि तकबुर हूंदो या थोरो बि हुन में तकबुर हूंदो, उहो जन्नत में नथो वञी सघे ऐं हू जन्नत जी बूइ बि नथो सिंघी सघे। उन लाइ जेतिरो बि माण्हू अकुलमंद थियणु चाहे थो या सियाणो थियणु चाहे थो या हू दुनियादारीअ में कामयाबु थियणु चाहे थो, त उन में थोरो घणो इज़्ज़त हुजणु लाज़मी आहे। यानी जेकॾहिं हू आजिज़ आहे या उन में हेठाई आहे या हुन में शयुनि खे सम्झण जी सघ आहे ऐं मौक़े ते ऐं मौक़े जे मुनासिबत सां हू शयुनि खे सेटल करे सघे थो, त उहो माण्हू ई सियाणो ऐं समझदार आहे। हीअं तव्हां ज़हानत जे बारे में खोड़ ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। ज़हानत अक्सर तौर ते जेको तइलीम याफ़्ता माण्हू हूंदो आहे उहो तमामु घणो ज़हीन हूंदो आहे। तइलीम ई डिग्रियुनि वारी मां ॻाल्हि नथो कयां, पर उनजो वियन अलॻि हूंदो आहे। वियन हीअ जेको अख सां असां ॾिसूं था पिया, इहो सी आहे, पर इहो वियन न आहे। वियन माण्हू जे अंदरों हिकिड़ी सोच जे ज़रिए पैदा थींदो आहे। वियन या सोच जेका हूंदी आहे उहा माण्हू जी इमेजिनेशन हूंदी आहे। हू पाण खे हिकु जॻह ते मौजूदु हुजण जे बावजूदि बि हू ॿी दुनिया में पहुची वञे थो, उहो ई वियन हूंदो आहे, उहो ई इमेजिनेशन हूंदो आहे। जेको माण्हू वधीक वियन रखे थो या उन में वधीक उहा इमेजिनेशन जो पावर आहे या उन में इमेजिनेशन जी पहुच आहे, त यकीन ॼाणो त उहो दुनिया में उन्हनि माण्हुनि में शुमारु थिए थो जेके कामयाबु आहिनि। हीअ ॻाल्हि जेका मां तव्हांखे करणु चाहियां थो उहा कहिड़ी, त दुनिया में जेको असांजो समाज आहे या असांजो जेको मुआशिरो आहे उहो अकुलमंद माण्हू खां लहराईंदो आहे। छो जो अकुलमंद माण्हू उन जे लाइ नयूं ॻाल्हियूं आणींदो आहे, नई तख़लीक़ कंदो आहे। ऐं अकुलमंद माण्हू ई उहो माण्हू हूंदो आहे जेकॾहिं तव्हां हुनजे आॾो केतिरा बि सुवाल रखो, केतिरियूं बि पेचीदगियूं तव्हां हुनजे आॾो बयानु कयो, तव्हां हुनजे आॾो केतिरियूं बि मुसीबतूं बयानु कयो, पर हू उनखे हल कंदो रहंदो आहे। छो जो हू पंहिंजे अकुल जे ज़रिए, पंहिंजे सोच जे ज़रिए, पंहिंजे फ़हम जे ज़रिए हुनखे इहा ख़बर हूंदी आहे त हाणे छा थी रहियो आहे ऐं छा करणु घुरिजे। इंसान खे घुरिजे त हू पंहिंजे अकुल जे ज़रिए सां सभु कुझु मसइला हल करणु शुरू करे, पंहिंजे अकुल जे ज़रिए सां इमेजिनेशन खे वधाए। छो जो जेको माण्हू अकुलमंद ई आहे उहो ई कामयाबु थी सघे थो। ऐं आम तौर ते डिग्रीज़ त समूरा वठनि था पिया, समूरा पास था कनि पिया, पेपर ॾियनि था पिया, मार्क्स खणनि था पिया, पर जेको असुलु अकुलमंद माण्हू आहे उहो ज़िंदगीअ जे समूरनि ज़ावियनि खे सम्झे थो ऐं ज़िंदगीअ जे उन्हनि उसूलनि खे ईअं ॼाणे थो जीअं समझदार माण्हू ॼाणींदो आहे। अकुलमंद माण्हू उन जे शिप या जहाज़ वांगुरु हूंदो आहे, जंहिंजे आॾो जेकॾहिं का बि लहर ईंदी आहे त हुनखे लोॾो न ईंदो आहे ऐं हू उतां गुज़री साहिल ते पहुचंदो आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।